अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध रांडो में भली कार माया काज़ी राबेल। सब खां पहिरियां मूंखे ख़बर ॾिनी त सिंध में 5 ॾींहं बि बरसाति पई आहे। जल थल हिक थी वई आहे। वणनि ऐं फसल खे कापारी धकु रसियो आहे। मूंखे ॿुधायूं त आबादगार परेशान आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर ख़ास खां शाहिद कासकली। जी शाहिद कासकली, अपडेट कजो बरसाति जे हवाले सां। जी ही गुज़िरियल ॾींहं खां जेको मीरपुर ख़ास में बरसाति जो सिलसिलो शुरू थियो उहो हिन वक़्तु बि जेको आहे उहो मीरपुर ख़ास में जारी आहे। मीरपुर ख़ास शहर में जेको आहे उहो गुज़िरियल 4 कलाकनि खां लाॻीतो जेको आहे उहो बरसाति हलंदड़ आहे, जंहिं सबबि मीरपुर ख़ास जा जेके हेठाईअ वारा इलाइक़ा आहिनि ऐं इवन जेको शहर जो जेको मुख्य रोड ऐं रस्ता आहिनि उहे पिणु जेके आहिनि मुकमल तौर ते पाणीअ हेठि अची चुकिया आहिनि, जंहिं सबबि शहरनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। ॿिए तरफ़ जेतोणीकि इंतिज़ामिया पारां दवाऊं कयूं पियूं वञनि त पाणीअ जेको फौरी तौर ते हुनखे निकाल कयो वेंदो, पर हिन वक़्तु बि लाॻीतो बरसाति हुअण सबबि पाणी मुसलसिल जेको आहे उहो शहर जे मुख़्तलिफ़ हेठाईअ वारनि तोड़े मथाई वारनि इलाइक़नि में जेको आहे हुन में इज़ाफ़ो थींदो थो वञे। मीरपुर खां जो एमए जुना रोड, उन खां अलावा सिविल अस्पताल रोड, उन खां अलावा जेके रेलवे चौक ऐं ॿिया जेके एरियाज़ आहिनि उन्हनि में लाॻीतो जेको आहे उहो बरसाति वसण करे उते पाणीअ में जेको आहे उहो चाढ़ आयल आहे। केतिरनि ई मार्केटूं जेके आहिनि उहे अचरे ॾींहुं मीरपुर ख़ास में आमतौर ते मार्केटूं खुलियल हूंदियूं, पर मार्केटूं जेके आहिनि उहे बरसाति सबबि मुकमल तौर ते बंदि थी वियूं आहिनि। पहिरां ॾींहं जी जेकॾहिं सूरत-हाल ॾिसिजे त मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे उहो बरसाति तमामु घणी पई आहे, जंहिं सबबि वणनि जे फसल खे जेको आहे उहो नुक़सानु पहुचण जो जेको आहे उहो अंदेशो ॿुधायो पियो वञे। छाकाणि त आबादगारनि जो चवणु आहे त हिकिड़ी हद ताईं जेकॾहिं बरसाति पए थी त उहा त फसलनि लाइ फ़ाइदेमंद हुजे थी, पर जॾहिं बरसाति वधीक पए थी त उहा न रुगो फसलनि पर उन खां अलावा जेके ॿियो बेजारो आहे उनखे बि जेको आहे उहो शदीद नुक़सानु पहुचाए रही आहे। ऐं उन खां अलावा इंतिज़ामिया पारां जेके आहिनि उहे जेतोणीकि पाणी कढण जूं जेके उहे दवाऊं कयूं पियूं वञनि, पर पाणी अञा ताईं मुकमल तौर ते जेको आहे उहो निकाल नाहे थी सघियो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ शाहिद कासकली। मूंखे ॿुधायूं त मीरपुर ख़ास खां शाहिद कासकली अपडेट करे रहियो त मीरपुर ख़ास ऐं भर पासे में बरसाति पई आहे। पाणी रोडनि रस्तनि ते बीजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि मां बिजली गाइब थी वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीजी वियो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मीरपुर ख़ास हिंगोरजा, मोरो, खडड़ो, शदादकोट, मटियारी, ठारूशाह, जमालशाह, डहरकी में बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि मां बिजली गाइब थी वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति खां पोइ बिजली गाइब थी वई आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ पाणी बीजी वियो आहे। केतिरनि इलाइक़नि मां बिजली बि गाइब आहे। मूंखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ फसल लुड़ी विया आहिनि। आबादगार परेशान आहिनि। केतिरनि शाखुनि खे बि घारा लॻा आहिनि। मीरपुर ख़ास, हिंगोरजा, मोरो, खडड़ो, शदादकोट, मटियारी, ठारूशाह, जमालशाह, डहरकी में बरसाति पई आहे। बाणसैदाबाद, सन, खैरपुर, पिथोरो, झोल में बि वसकारो थियो आहे। केतिरनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ फसल लुड़ी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पई आहे। बरसाति जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ गोॾे जेॾो पाणी बीजी वियो आहे। रहवासी परेशान आहिनि। बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि मां बिजली बि गाइब थी वई आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी इंतिज़ामिया कढाइण में नाकाम बणियल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसाति जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे डहरकी खां लाला कादिर भुट्टो। जी लाला कादिर, तफ़सीली जो बरसाति जे हवाले सां। जी बिल्कुलु, डहरकी में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जारी बरसाति जेकी राति देर सां त कुझु वक़्फ़े ॾेई करे बंदि थी वई, पर अॼु सुबुह जो वरी ॿीहर बरसाति डहरकी शहर में शुरू थी आहे। इन बरसाति सबबि शहर जा जेके जेका हेठाई उहे जेके आहिनि पाणी जेको उन्हनि में 2-2, 3 फुट खां मथे पाणी उते बीहजी वियो, जॾहिं त शहर जा मेन डिस्पोजल जेके हुआ उहे बि पाणी में ॿुॾी विया हुआ
बरसाती पानी जेको आहे उहो न निकिरण जो जेको सबबु टाउन इंतज़ामिया ॿुधाए पई त बिजली जो बंदि हुअणो। ॾहेरकी शहर में 40 कलाक खां मथे बिजली जो डिघो ब्रेकडाउन हुयो। उहो कुझु देरि पहिरियों जेको आहे कलाक बिजली आई वरी बंदि थी वई आहे। होॾां जेको आहे डीसी घोटकी ऐं जेको आहे MP नाज़र अकमल लगारी जे चवण ते जेको आहे ॾहेरकी जा जेके मेन डिस्पोजल हुया उते जेको आहे हुननि मशीनूं जेको हाणे कुझु देरि पहिरियों लॻायूं हुयूं। जेके हेठाणी वारे इलाइक़नि जा जेके पाणी आहिनि उते अॼु बि जेको आहे 2-2, 3-3 फुट जेको आहे पाणी बीठल आहे। शहर में वरी कुझु देरि पहिरियों वरी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ लाला कादर भुट्टो। नाज़रीन, ॾरकी खां लाला कादर तफ़सील ॾेई रहियो त ॾरकी ऐं भर पासे में बरसाति पई आहे। त मटियारी ऐं भर पासे में बि बरसाति पई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे गफ़ूर मेमण जी। गफ़ूर, तफ़सीली जो बरसाति जे हवाले सां जी हिते तक ॿुधाए थो हलां त पूरी सिंध जीअं ज़िले मटियारी में पिणु जेको आहे गुज़िरियल राति देरि सां जेका शुरू थिए बरसाति जेको आहे अञा ताईं जेको आहे हल्की पुड़ जेका आहे पूरे ज़िले में वसी रही आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें मटियारी, हाला, सईदाबाद, टंडवा जेको आहे ॿियनि इलाइक़नि में जेको बरसाति मामूली ते अची रही आहे जंहिंमें पाणी जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तलाउ जी नज़र अची रहियो आहे। तव्हां ॿुधाईंदो हलां त जेको कैमरामैन ॿुधायो त हिन वक़्तु मखदूम हाउस आहे या सरवरनू आहे, मखदूम में जेको बिरसा जी दरगाह आहे ऐं तंबूरा चौक ते तमामु वॾो पाणी आहे जिते जेको गोॾे खां मथे पाणी जे सबबु पाणी जेको घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थी चुको आहे। हिते तव्हां ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी जेको आहे आचार्य ॾींहुं हुजण सां जेको सफ़ाई जे मुलाज़ में न हुजण, एमरजेंसी हुजण बावजूदि न हुजण सां पाणी अञा ताईं जेको आहे शहरनि जे घटनि चौकनि ऐं मेन घटनि में मौजूदु आहे जंहिं समय जेको आहे शहरी सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त पाणी जे बंदि हुजण सां गॾु जेको आहे बिजली जो आज़ादु जेको गुज़िरियल राति खां वठी 24 कलाकनि खां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजलीअ जो सभु बहिरान आहे ऐं जंहिं ड्रेन सिस्टम न हलण करे पाणी अञा ताईं मौजूदु आहे। इन सिलसिले जॾहिं म्यूनिसिपल कमेटी हाल जे चेयरमैन गुलबन तव्हां सां राब्तो कयो त हुन ॿुधायो त जेको बिजली न हुजण सबबु जेको आहे जनरेटर कमु करणु छॾे ॾियणु जॾहिं त एतिराद हथ घुराए जेको आहे शहर मां पाणी निकालो कमु शुरू कयो वियो आहे ऐं काफ़ी हंधनि ते जेको आहे पाणी पिणु कढियो वियो आहे। अहिड़ी साॻी सूरत आहे टाउन कमेटी मटियारी। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल गफ़ूर मेमण। नाज़रीन, मटियारी खां अब्दुल गफ़ूर मेमण अपडेट करे रहियो त मटियारी ऐं भर पासे में बरसाति पई आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पई आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ पाणी बीजी वियो आहे। रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रहवासियुनि पारां पाणी निकाल कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि मां बिजली बि गाइब थी वई आहे। रहवासी परेशान आहिनि। मीरपुर ख़ासि हिंगोरजा, मोरो, खडड़ो, शदादकोट, मटियारी, ठारू शाह, जमाल शाह, ॾहरकी में बरसाति पई आहे। बाण, सैदाबाद ऐं भर पासे में बरसाति पई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे प्रदीप कुमार जी। प्रदीप, तफ़सीली जो बरसाति जे हवाले सां। जी, बाण, सैदाबाद ऐं भर पासे जे इलाइक़नि में मुसलसल बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त टाउन इंतज़ामिया जे नाले जे करे बाण सैदाबाद शहर बुॾी वियो आहे। शहरनि जे घरनि ऐं दुकाननि में पाणी काइजी पियो आहे। बरसाति जो सबबु मुल्क जी सभ खां वॾी मंछी ढंढ जे पाणी में इज़ाफ़ो थी वियो आहे। मंछी ढंढ जे 24 कलाकनि दौरान 1.5 फुट पाणी इज़ाफ़ो थी वियो आहे। पाणी सतह जेका 9.5 फुट आपासी खाते पारां रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं नए गाज समेत काछे जे नई शरीर जे जाबुल पट्टी में पियल बरसाति जो पाणी बि तेज़ीअ सां मंछी ढंढ में दाख़िल थियणु लॻो आहे। जॾहिं भई ॿुधाए पियो त इन 24 कलाकनि दौरान मंछी जे पाणी में वधीक इज़ाफ़ो पिणु थी वेंदो। जी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ प्रदीप कुमार। नाज़रीन, भाण सैदाबाद खां प्रदीप कुमार तफ़सील ॾेई रहियो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। किथे त तेज़ किथे हल्की बरसाति पई आहे। खडड़ो, शदादकोट, मटियारी, ठारू शाह, जमाल शाह, ॾहरकी में बरसाति पई आहे। बाण, सैदाबाद, सन, खैरपुर, पिथोरो, झोल में बरसाति पई आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ पाणी बीजी वियो आहे। बिजली बि गाइब आहे। रहवासी परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीजी वियो आहे। रहवासियुनि पारां बरसाती पाणी निकाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿुधायां त फसलुनि खे बि कापारी धकु रसियो आहे।
मीरपुर खास हिंगोरजा मोरो खडड़ो शदादकोट मटियारी ठारूछा जमालछा डहरकी में बरसात पई आहे। सने भरपासे में भी बरसात पई आहे। इन ई हवाले सां लाइन ते मौजूद आहे मजीद उमराणी। जी मजीद तफ़सीली जो आज मौजूदा चौमासी बरसात के सिलसिले में गुज़िरियल 3 ॾींहनि खां वठी सन माजंदा अमृत लकी समेत पूरे तिलके में जेका बरसात वसी आहे वक़्फ़े खां किथे हल्की त किथे तेज़ बरसात वसी आहे। उन हवाले सां हिते टाउन कमेटी सन जी जेका टाउन कमेटी इंतज़ामिया किथे नज़र कान थी अचे ऐं उन सां गॾोगॾु हिते जेको सो गटर नाला ऐं जेको सो थाणे में अंदरि पाणी पहुची वियो आहे ऐं केतिरा हिते ढंढ ऐं ढोरा थी विया आहिनि जबर मां नयूं वेही आयूं आहिनि उते ढंढ ऐं ढोरा उते भरिजी विया आहिनि। जॾहिं चाबुल नयूं वेही अचण जे करे जेके केतिरा ई ॻोठ जेके मुतासिर थिया आहिनि केतिरा ॻोठनि जेके रोड ऐं रस्ता जेके शहरनि सां कटिजी विया आहिनि जेके हू सख़्तु उते मुतासिर थी रहिया आहिनि ऐं उनजे शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे। उन सां गॾु तव्हां इहो ॿुधाईंदो हलां त बिजली जी बि तमामु अख बूटे जे करे ऐं केतिरा ई कलाक बिजली बंदि हुअण जे करे माण्हू तमामु सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं इहो ॿुधाईंदो हलो त सन टाउन कमेटी जी इंतज़ामिया आज जे करे जेको सफ़ाई न हुअण जे करे ऐं गटर नालनि में गंद किचिरो घणो हुअण जे करे हिते जेको गटर नाला उबता वेही रहिया आहिनि घरनि ताईं पाणी पहुची वियो आहे। टाउन इंतज़ामिया समेत टाउन ऑफिसर बि जेको हिते मौजूदु न आहे जंहिंजे करे हिते शहर में सख़्तु एहतिजाज जी मुज़ाहिरो करे हुन चयो आहे त टाउन इंतज़ामिया जेकॾहिं सन शहर में जेको सफ़ाई इंतज़ाम मुकमल न कया बरसाती पाणी निकाल न कयो त हुनजे ख़िलाफ़ टाउन कमेटी इंतज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ अब्दुल मजीद उमराणी। नाज़िन सन भरपास में बरसात पई है अब्दुल मजीद उमराणी तफ़सील ॾेई रहियो हो। सन खेरापुरो पिथोरो झोल में भी बरसात पई है। नाज़िन एक बेर बेरा अवांखे ख़बर ॾियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसात खां पोइ पाणी बीजी वियो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बिजली बि गायब थी वई आहे। झोल ऐं भरपासे में भी बरसात पई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मीर अल्ताफ़। जी मीर अल्ताफ़ तफ़सील ॾिजो बरसात जे हवाले सां। जी बिल्कुल ही झोल में जेको सो मौसमियात खाते पारां कयल अॻकथी खां पोइ राति देर सां जेका शुरू थियल बरसात आहे उनजो सिलसिलो जेको सो हलंदड़ आहे वक़्फ़े वक़्फ़े सां जेका बरसात हलंदड़ आहे। बरसात खां पोइ जेको मौसम त खुशगवार थी वई आहे पर उन सां गॾोगॾु जेको शहर वासियुनि जा अहजन वधी विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां झोल समेत ज़िले सांगड़े जेका अक्सर इलाइक़ा आहिनि जेका हेठां इलाइक़ा उनमें जेको सो बरसाती पाणी बीहजी वियो आहे ऐं बरसाती पाणी जेको सो हेठिन इलाइक़नि में बीहण सबबि इलाइक़े वासियुनि खे जेको सो घरनि खां ॿाहिरि निकिरण में तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे ऐं उन सां गॾु जेको बिजली जो क्रेकडाउन आहे उहो गुज़िरियल राति खां वठी जेको सो वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदड़ आहे। 5 मिंट लाइट अचे थी त 2 कलाक न आहे। इन हिसाब सां जेका सिलसिलो हलंदड़ आहे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ मीर अल्ताफ़। नाज़िम झोल ऐं भरपासे में बरसात पई आहे। इन हवाले सां अपडेट करे रहियो मीर अल्ताफ़। संदसि चवणो त बरसात खां पोइ पाणी रोड रस्तनि ते बीजी वियो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। बिजली बि गायब आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। मौसम खुशगवार बणिजी वई आहे। बरसात खां पोइ फसलुनि खे कापारी धकु रसियो आहे। आबाद घर परेशान आहिनि। केतिरनि इलाइक़नि में शाखुनि खे बि घारा लॻा आहिनि। फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठनि ॾांहुं पाणी वधण लॻो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मीरपुर ख़ासि हिंगोरजा मोरो खडड़ो शदादकोट मटियारी ठारूछा जमालछा डहरकी में बरसात पई आहे। बरसात खां पोइ केतिरनि इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीजी वियो आहे। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। बाणसैदाबाद सन खैरपुर पिथोरो झोल ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारो थियो आहे। बबलो ऐं भरपासे में भी बरसात पई। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे आज़म मस्तोई। जी आज़म तफ़सीली जो बरसात जे हवाले सां। जी बिल्कुल कादिर आबिल समूरी सिंध समेत बबरलो ऐं आसपास वारे इलाइक़नि में 3 ॾींहं बि बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। खजिन जे फसल खे वॾो नुक़सान पहुतो आहे। शुहारा मुकमल तौर ते ख़राब थी चुका आहिनि जंहिंखां पोइ खजिन जा आबादकार परेशानी जे आलम में मुब्तला थी विया आहिनि। उन सां गॾोगॾु खारकूं ऐं डंग पिणु ख़राब थी चुका आहिनि। बरसात पवण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि गिटियुनि में बरसात जो पाणी बीजी वियो आहे।
पानी पीअण सबबि शहरी सख़्तु परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तेज़ बरसाति सबबि मिठल मस्तोई गुलाम फरीद जा कचा घर किरी पट थी विया आहिनि, जॾहिं त घर किरण दौरान बदन मस्तोई फरीद ऐं अली गौर समेत 3 ॼणा मामूली तौर ज़ख़्मी थी विया आहिनि। बेघर थियल ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बरसाति जो सिलसिलो हींअर बि जारी आहे ऐं बिजली केतिरनि कलाकनि खां मुअतल आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ आज़म मस्तोई। नाज़िन, बबलोए खां आज़म मस्तोई अपडेट करे रहियो त बबलोए ऐं भरपासे में बरसाति पई आहे। कंहिं तरहनि इलाइक़नि में पाणी भिजी वियो आहे।